नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां सौभوديرو का खबर ॾींदासीं। सौभوديرو में अॼु शहरी اتحاد जे सरवाण अॻूणे मेजर تصور शाह जहनिया पारां ڪروناوائرس खे रोकण लाइ ऐं केमिकल स्प्रे सौभوديرو में करण लाइ अॻूणे फंक्शन लीग जे MNA सैयद काज़िम अली शाह लखियारी ऐं टाउन चेयरमैन हिंगोर जा सैयद अब्बास अली शाह लखियारी सां राब्तो करे स्प्रे करण वारे मशीनरी घुराए, जेका सौभوديرو पहुची वई। शहर जे मेन रोड सां गॾु शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खे केमिकल स्प्रे करायो पियो वञे। इन मौक़े ते शहरी एडवोकेट आशिक अली शेख ऐं इंसानी हक़नि जे तालिक़े सौभوديرو जे सदर औरंगज़ेब पीरज़ादो मोहम्मद अली चाना, साफ़ी ज़हूर हुसैन जामुर ऐं ॿियनि चयो त शहरी اتحاد सौभوديرو जे सरवाण सैयद تصور अली जहनिया ऐं संदसि टीम जूं कोशिशूं क़ाबिल तारीफ़ आहिनि, जेके ॾींहुं राति ग़रीबनि खे खाध खुराक पहुचाइनि पिया ऐं शहर जे मसइलनि ऐं ڪروناوائرس खे रोकण लाइ उपाउ वठी रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।